लाड़काणे मां अर्शद चन्ना जी ख़बर शामिल कंदासीं त लाड़काणो लॻ आकिल जे रहवासी सज्जाद जतोई पंहिंजे पुटनि सां गॾिजी मुजाहिद जतोई, मुज़मिल शहज़ाद जतोई ऐं हिकु न्याणी साण करे क़ुरान पाक खणी SSP चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी पिणु कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा भाइर शफ़ी मोहम्मद जतोई, गदा हुसैन, इल्ताफ़ जतोई मूंखे चयो त तूं ही ॻोठु छॾ ऐं पंहिंजो घरु असांखे ॾे, जॾहिं त उन्हनि खे पंहिंजो अलॻि घरु आहे। मूं इनकार कयो त हू ॾमिरजी पिया ऐं मुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे पुटनि जे मथां क़ातिलाणो हमिलो कयो ऐं हद जे SHO आकिल खे अहिड़ी शिकायत कई, पर अफ़सोस सां थो चवणो पवे त हू पुलिस सां बासरनि सां बिठु बणियल आहे। सज्जाद अली वधीक चयो त मां अपील थो करियां त IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं वस वारनि खे त मुंहिंजे भाइरनि जे मथां कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। वॾे जो नालो बशीर अहमद आहे, ॿिए नंबर जो शफ़ी मोहम्मद आहे, टे नंबर जो गदा हुसैन आहे, चौथों नंबर मां आहियां सजाद हुसैन। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।